नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो पंहिंजो मीर सारियो ऐं अॼु असां गॾु आहियूं असांजो प्री प्यारो दोस्त मोहम्मद बख्श आरी जो उर्फ अछड़ो कबूतर। अछड़ा कबूतर छा हाल आहे? ख़ुशि लॻा पिया? अल्हम्दुलिल्लाह जानी तबियत ठीकु आहे? तमामु तुराए तो आहियां तव्हांजो तव्हां असां ॾे आहियो क़ुर्ब जा क़दम खणी। सऊदी अरब में तव्हांखे घणो टाइम थी वियो आहे? अल्हम्दुलिल्लाह 4 साल में हलूं था। ॻोठ यादि अचे थो? बिल्कुलु ॻोठ ॿार बच्चा सभु यादगिरियूं। सभ खां वधीक कंहिंजी यादि ईंदी आहे? सभ खां पहिरियां त अबे अम्मा जी यादगिरी घणी सताईंदी आहे जो बेशक। फोत आहिनि, पर त बि असांजे दिलि में संभाल कमी दे यादगिरियूं परदेस तमामु हिकिड़ो ॾुखे मां ॾुखियो सफ़र आहे। इंसान एतिरी कोशिशि करे त उते